मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ साफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ वारे सिंध कमीशन खे शिकायतूं मोकिलजनि त साफ़ीअ जे तहफ़्फ़ुज़ खे मौसर बनाए सघिजे थो। उन लाइ ज़रूरी आहे त साफ़ी पंहिंजूं शिकायतूं वधि खां वधि कमीशन खे मोकिलीनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान प्रेस फाउंडेशन (PPF) पारां मोरो में मुनक़िद करायल वर्कशॉप में पैनल डिस्कशन दौरान मुक़ररीन कयो। पैनल डिस्कशन खे ख़िताब कंदे मोरो म्यूनसिपल कमेटी मोरो जे चेयरमैन नज़ीर अहमद मेमण, मेंबर सिंध बार काउंसिल अब्दुल सत्तार लोहरानी, ज़िला सदर बार मोहम्मद अयाज़ मरी, पुलिस खाते जो उम्मीद अली सोलंकी, तालका बार जे सदर अमीन दीन ख़ासकेली, नायब सदर अबरार अली चांडियो, नवाब असगर कोराई, सूमर खान सोलंकी ऐं PPF जे तरबियत सीनियर साफ़ी ऐं कानून माहिर लाला M हसन पठान ऐं ॿियनि। छो त पाकिस्तान में साफ़ियुनि लाइ वॾा ख़तरा आहिनि, छो त साफ़ियुनि मथां हमला कंदड़नि खे सज़ाऊं नथियूं मिलनि ऐं जवाबदार कानूनी पेचीदगियुनि जो फ़ाइदो वठी आज़ाद थी वञनि था। हिननि जो चवणु हुयो त साफ़ी खे तरबियत जी ज़रूरत आहे त जीअं ज़िमेदार, बैलेंस ऐं बहितर साफ़त करे सघनि ऐं ॿियनि खे ख़तरनि खां बचाए सघिजे। शरीक थींदड़नि खे ॿुधायो वियो त सिंध हुकूमत सुठो कानून पास कयो, रूल्स ठाहिया ऐं कमीशन पिणु क़ाइमु कई वई ऐं ताज़ो हुकूमत फंड बि जारी कया आहिनि ऐं कमीशन में मौजूदु नुमाइंदा पंहिंजो बहितर किरदारु अदा रखनि था। ला उमीद करे सघिजे थी त साफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वेंदो।